पासे अवां खे ॿुधाईंदा हलूं त शाहपुर जानिया जे दौलतपुर माइनर खे 30 फुट घारो लॻी वियो आहे, जंहिं सबबि फसल पाणी हेठि अची वियो आहे। घारो लॻण सबबि 100 एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो आहे। अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। अहम ख़बर आहे त शाहपुर जानिया लॻ दौलतपुर माइनर खे 30 फुट घारो लॻो आहे। घारो लॻण सबबि फसल पाणी हेठि अची वियो आहे। आबपाशी अमलो ऐं ॻोठाणा 2 कलाकनि खां घारो वधण में रुधल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। शाहपुर जानिया मां दौलतपुर माइनर खे 30 फुट घारो लॻो आहे, जंहिंजे करे फसल पाणी हेठि अची वियो आहे। आबपाशी अमलो ऐं ॻोठाणा 2 कलाकनि खां घारो वधण में रुधल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। शाहपुर जानिया मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर मनठार डायरी खां। जी मनठार, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, शाहपुर जानिया जे भर में देफुलेल स्टाफ सां लाॻीतो जेको आहे दौलतपुर माइनर शाख, उनखे अचानक सुबुह जे टाइम ते 30 फुट घारो पइजी वियो, जो मुसलसिल आबपाशी अमले वारनि सां राब्तो करण जे बावजूद बि आबपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण त घारे बंदि करण जी कोशिशूं जारी आहिनि। जी ठीकु है, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।